ऐं जेको तव्हां लाइव हलाईंदा आहियो न पंहिंजे चैनल तां इहो माना मूंखे बार बार माई चालू करे पियो मैं त ॾेखंदी पई आहे इलेक्शन डायरी वाह वाह आहे साईं ॾाढो सही ॻाल्हि तव्हां ॾाढी भली कई माना तव्हांजी वाइफ बि ॾिसे पई न उहा मूंखे चालू बि करे त मैं त इलेक्ट्रिक डायरी ते वेठी ॾेखंदी आहियां लाइव टपे घटि ॾे किरन न पवे वेलकम टू इलेक्ट्रॉनिक डायरी मूंसां सिंधी मज़ाज दुनिया जा सितारा अलीगुल मला असगर खोसो गॾु आहिनि कहिड़ी फीलिंग्स आहिनि केॾी ज़बरदस्त परफॉर्मेंस रही तव्हांजी कतर जे माण्हुनि जो प्यार ऐं तव्हांजी परफॉर्मेंस तमामु ज़बरदस्त प्रोग्राम थियो तमामु वॾो प्रोग्राम थियो अहिड़ो प्रोग्राम अॼु लॻो जीअं दुबई में असां कंदा आहियूं प्रोग्राम ऐं तमामु घणे तादाद में पब्लिक अची वई फैमिलीज़ आई हॉल यकायक फुल थी वियो माशाल्लाह मुंहिंजी कंपेयरिंग बि हुई गॾो गॾु परफॉर्म बि हुई पर जीअं त असगर खोसे ऐं उस्ताद रजब ऐं निरोधा मालनी तमामु ज़बरदस्त जेका परफॉर्म ॾिनी ऐं मुतमिन थी विया माण्हू इंजॉय कई माण्हू ॾाढो ज़बरदस्त वरी अरसे खां पोइ एॾो सुठो प्रोग्राम कतर में थियो आहे प्रॉपर जीअं हिकिड़ो शो थींदो आहे हिकिड़ो जीअं ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि सुठे तरीक़े सां ओॾो शो थियो हुयो ऐं पंहिंजी सकाफ़त खे भेटा पेश कयूं वॾा वॾा माण्हू आया हिते पंहिंजो CG आयो जेको असांजे पाकिस्तान जो कौंसल जनरल आहे उहो उन ॾाढो दाद ॾिनो हिते माण्हुनि खे ऐं असां पाण दाद वरितो तमामु घणो साईं ॾाढो मज़ो आयो ऐं सलाम पेश था कयूं हिननि खे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि सर तव्हां बि ॻाल्हायो साईं असांखे वॾी ख़ुशी आहे जो क्यू सिंधी तरफ़ां एॾो वॾो आलिशान प्रोग्राम असां उमेद रखी आयासीं कोई 100-150 माण्हू हूंदो ऐं कीअं हूंदो बहरहाल ॾाढो आलिशान प्रोग्राम हो ऐं जीअं असां ॿिए हंधि क्राउड में परफॉर्म कंदा आहियूं ईअं ई क्राउड लॻो ऐं ॾाढो सभिनी इंजॉय कयो ऐं अहिड़ा शो असांखे ख़ुशी थींदी आहे त असांजे सिंध जा पढ़ियल लिखियल डॉक्टर इंजीनियर लेक्चरार टीचर्स पूरी दुनिया में वञी करे ऐं उते असांखे वरी घुराइनि था इहा असांजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं कल्चर जा अहिड़ा शो थियणु खपनि ऐं पूरी दुनिया में इहो मैसेज ऐं पैगाम वञणु खपे त सिंध जो माण्हू बाशऊर आहे पढ़ियल लिखियल आहे ऐं हू माना तालीम याफ़्ता आहे ऐं हू पूरी दुनिया में इंजीनियर डॉक्टर आहे ऐं पूरी दुनिया में हू कमु करे थो ऐं पूरी दुनिया जे लाइ वॾो पैगाम आहे माना सिंधी कल्चर जेके आहिनि दुबई में कतर में UAE में जिथे किथे मल्हाए था वञनि अमेरिका में लंडन में इहा वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं जेको तव्हां लाइव हलाईंदा आहियो न पंहिंजे चैनल तां इहो माना मूंखे बार बार माई चालू करे पियो मैं त ॾेखंदी पई आहे इलेक्शन डायरी वाह वाह आहे साईं ॾाढो सही ॻाल्हि तव्हां ॾाढी भली कई माना तव्हांजी वाइफ बि ॾिसे पई न उहा मूंखे चालू बि करे त मैं त इलेक्ट्रिक डायरी ते वेठी ॾेखंदी आहियां लाइव टपे घटि ॾे किरन न पवे अच्छा असगर तव्हां ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेके हिते जा पढ़ियो लिखियो जेको माण्हू आहे मुख़्तलिफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके माण्हू वेठा आहिनि उहे जेके आहिनि हिन कल्चर खे हिन प्रोग्राम्स खे प्रमोट कनि था उहे इहो ॾाढो ज़बरदस्त कमु कनि था अञा वधीक अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम तव्हां जेको ख़ासि करे पंहिंजी कॉमेडी जे ज़रिए अलीगुल तव्हां ऐं असगर तव्हां कॉमेडी जे ज़रिए तव्हां हिकिड़ो सुठो मैसेज ॾियो था तव्हां बि अॼु कुझु मैसेजिस ॾिना तव्हां बि कुझु मैसेजिस ॾिना त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो तव्हां ॿुधायो त व्याजखोरी ऐं ग़लति कमनि खां बचो इहो कॉमेडी जे थ्रू तव्हांखे अञा वधीक कतर में दुबई में सऊदी में जेके बि अजनबी सिंध मां दोस्त अचनि था हिते कमु करणु उहो उते व्याज खणी बाइकूं खपाए ढगा खपाए हिते अचनि ऐं वरी वञनि वरी का शइ खपाए हिते अचनि त असां उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदा आहियूं तव्हां जेकॾहिं पाण मज़दूरी कयो था त पोइ हिते तव्हां पैसा मोकिलियो पंहिंजा बच्चा पढ़ायो उन्हनि में शऊर आणियो भला तव्हां त मज़दूर थी रहिया उहे त ऑफिसर थी हिते ॿियनि कंट्रीज़ में अचनि न तव्हां त ऑफिसरनि खे बि कोन था छॾियो कॉमेडी जे ज़रिए बिल्कुलु सही असां त पंहिंजो ऑफिसरनि खे बि जेके ग़लति कमनि में इनवॉल्व आहिनि उन्हनि खे असां निंदींदा आहियूं ऐं सरेआम उन्हनि खे जेको आहे सो धोईंदा आहियूं ऐं माण्हुनि जी नज़र में ईंदा आहिनि ऐं इस्लाह आहे हुन में तमामु वॾी इस्लाह आहे असांखे पाण मिनिस्टर चवंदा आहिनि यार तव्हांजे कम में इस्लाह हूंदी आहे असां उन मां सबक़ु हासिलु कंदा आहियूं इहो न करणु घुरिजे तव्हांजी वॾी महिरबानी साईं इलेक्ट्रिक डायरी जी थैंक यू